तहरीक इंसाफ़ मौलाना फज़ल रहमान जे भाउ ज़ियाउल रहमान जी कराची में डीसी तौर मुक़ररी ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो आहे। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त ज़ियाउल रहमान जी मुक़ररी पीपीआई ऐं मौलाना फज़ल रहमान विच में थियल डील जो नतीजो आहे। पीटीआई एमपीए हलीम आदिल शेख मौलाना फज़ल रहमान जे भाउ ज़ियाउल रहमान जी कराची में डीसी तौर मुक़ररी ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो। हलीम आदिल शेख चयो आहे त हाणे सिंध में जाली डोमिसाइलनि खां पोइ जाली डीसी बि मुक़रर पिया थियनि। ज़ियाउल रहमान जे कराची जे ज़िले सेंट्रल में डीसी तौर मुक़ररी मक़ामी ऑफिसरनि सां ज़्यादती आहे। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख चयो आहे त ज़ियाउल रहमान जी मुक़ररी पीपल्स पार्टीअ में मौलाना फज़ल रहमान विच में थियल डील जो नतीजो आहे। असां उन अमल ख़िलाफ़ अदालत वेंदासीं। उन चयो आहे त ॿुधायो वञे त केपीके जे ऑफिसर खे सिंध में कीअं मुक़रर कयो वियो आहे। मौलाना फज़ल रहमान जी डीज़ल खां शुरू कयल रांदि जारी आहे। हीअ हाणे डील डी बणिजी वियो आहे।